वधीक जेका प्यारी शैया अल्लाह तबारक व तआला वो पंजो प्यारो हबीब अता फरमायो महबूब जी शान जी गाल कंदुस सीरत जी गाल कंदुस कुरान पाक जी गाल कंदुस ए खुशी जो महफिलूं महबूब जी मोहब्बत जो अदब जो एहतराम जो सिक जो पाबूब जो ये ओए कच्चा जो जेके जिंदगी में वरी या नसीब हर माण्हू के कदे थे अल्लाह असा के ने जाम ॾेखारींदो पर नसीब आ मुंहिंजा भाउ अल्लाह ताला जेके जेतिरियूं ॾेखारे जो अॼु तव्हां वेहो हिकु त तवज्जो कयो ॿियो तबियत में ख़ुशी पैदा कयो त असां महबूब जो ज़िक्र ॿुधी रहिया आहियूं उबासी न हुजे सुस्ती न हुजे हिकु ॿिए में ॻाल्हाइण न हुजे मूंखे चवण जी ज़रूरत ई नाहे अल्हम्दुलिल्लाह ॿिया बि हिते आया आहिनि पर अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां हिते मुंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफीन हज़रत रोज़े वारे जी जमायत आहियो जेके लखनि जमायतनि में पधरी हुई जमायत वाले सुन्नत जो वखिते आहिनि अल्लाह सही बिन गादिन के बुजुर्गन के भलारन के सदा सलामत फरमाए छो त हे मुझे मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन हजरत पैसे रब रोज़े धड़े जो फैज़ आ वो चाहे चांद हुजन चाहे वसण फकीर हुजन चाहे शर फकीर हुजन चाहे मरी फकीर हुजन चाहे निजामानी फकीर हुजन चाहे सिरे वाला फकीर हुजन या जेके भी जातियूं मुझा भाव अजीज एतरो अर्ज़ कये जी मुझे महबूब मदीने वाले आए हबीब सभिनी जो दिलियूं पाण में गंढे छड़ियो बिना तशबीह तफसील जे अर्ज़ कया त मुझे मुर्शिद रोज़े वाले जे तरीके ते जेके हलंदा उन जो दिलियूं रब पाक मुझे महबूब मुर्शिद जे सामने तो मां सिक वाली जमायत में वेठो आया मां पाण इन जमायत जो एक फकीर घराणो आ जो मुझे उन सां ताल्लुक आ जो तव्हां मूंखां वाक़ुफ़ आहियो मां तव्हां खां वाक़ुफ़ आहियां घुरऊं दुआ अल्लाह सही मां फकीर खे हक़ सच ॻाल्हाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह तबारक व तआला तव्हां सां सभिनी खे हक़ सच ॿुधी उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए सभई सल्लल्लाहु अलैहि सल्लम अलैहि या हबीब अल्लाह हुरत वाली सलात हुरत वाली सल्लल्लाहु अलैहि सल्लम अलैहि या हबीब अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा मअकुम लतु'मिनुन बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन आवाज़ अचे जोर सां अञा बुलंद आवाज़ अल्लाह तबारक व तआला पंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो ऐ मुझा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रियाद फरमाए जने अल्लाह तबारक व तआला नबी जे रूहन के गल्लो फरमाए करे अल्लाह तबारक व तआला नबी जे रूहन का वायदो वतो हुयो ऐ मुझा महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन लम्हे के याद फरमाए ऐ मुझा महबूब जने
अल्लाह तबारक व तआला नबी जे रूहन के गड्ढो फरमाए करे उन का ही वायदो वरतो पे ऐ मुंहिंजा नबी ओ आदम ओ इब्राहिम ओ नूह ओ इलियास ओ हजरत मूसा ओ सैयदना ईसा यो माथो अर्ज कया ऐ मुंहिंजा नबी जने मां अल्लाह तबारक व तआला तवा के नबूवत अता फरमाया ऐ उन सां गॾो मां तवा के किताब अता फरमाया नबूवत जो ताज पाराया ऐ उन नबूवत मिलण खां पोइ जेकॾहिं मुंहिंजो उहो दिलबर नबी अची वञे त तव्हां मूंसां वाइदो कयो त तव्हां उन नबीअ ते कलमो बि भरींदव त उन जी मदद बि फरमाईंदव ऐ मौजा हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो लम्हो याद फरमा वो घड़ी याद फरमा जने अल्लाह तबारक व तआला नबी ने रूहन के गड्ढो फरमायो ऐ मौजा नबी जने मां अल्लाह तबारक व तआला तवा की नबूवत अता फरमाया जने मां अल्लाह तबारक व तआला तवा के हिकमत जो ताज पाराया ऐ उन खां पोइ वो नबी अची वञे जेको नबी तव्हां जिन किताबन जी तस्दीक फरमाईंदो वो नबी जेको तव्हां नबूवत जी तस्दीक फरमाइण वारो हूंदो तव्हां उन ते ईमान बि आणिजो ऐं तव्हां उन जा मददगार बि बणिजो जो ख़बर तव्हां इन जो इक़रार कयो था उन वक़्त में जेके बि रूह मौजूद हुया उन्हनि समूरनि रूहनि हिकु आवाज़ सां चयो ऐ मुंहिंजा रब ज़ुल जलाल तोसां वाइदो था कयूं त तुंहिंजे दिलबर हबीब ते कलमो बि भरींदासीं मदद बि कंदासीं अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो उन जी गाल उन जा लफ्ज़ अल्लाह तबारक व तआला हिते ज़िक्र फरमाया कुरान पाक जी आयत में उन ज़बूरन हिक दुबान सां चयो कालो अकरबना आओ रब जुल जलाल सां इन गाल जो इकरार कयो था अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो तव्हां मुंहिंजा नबी आहियो तव्हां वाइदे खिलाफ़ी खां पाक आहियो तव्हां कूड़ कोन ॻाल्हाईंदा आहियो तव्हां ग़लत कोन ॻाल्हाईंदा आहियो तोड़े जो तव्हां कूड़ कोन खणंदा हो तोड़े जो तव्हां वाइदे खिलाफ़ी कोन कंदा आहियो पर ॻाल्हि एॾी ज़रूरी आहे मां अल्लाह तबारक व तआला हाणे तव्हांखे हुकुम थो फरमायां त आदम शीश जे मथां शाहिद थिए शीश आदम जे मथां शाहिद थिए हज़रत नूह हज़रत इब्राहिम जे मथां शाहिद थिए हज़रत इब्राहिम हज़रत मूसा जे मथां शाहिद थिए हज़रत मूसा वरी हज़रत ईसा जे मथां शाहिद थिए तव्हां हिक ॿिए जे मथां शाहिद थियो पर ॻाल्हि हिते ख़तम कोन्हे रब जो जलाल फरमायो हाणे मां वरी रब जो जलाल ॾे जो दाता तव्हां सवा लख नबियुनि जे मथां पाण शाहिद थियो बणिजो अल्लाह तबारक व तआला रूहनि नबियुनि जा गॾु फरमाए करे दिलबर हबीब जे अचण जो अॻु में वाइदा पे वरिता त महबूब ते कलमो पढ़जो या कुरान पाक जी आयत सुभान अल्लाह तर्जुमो हिते पूरो आहे सुभान अल्लाह सिर्फ तोखे ॿुधाइणो आहे त अल्लाह जो प्यारो हबीब अञा जहान में आयो कोन त जहान में पढ़ा हलिया पे ऐलान थिया पे त महबूब अची वञे सुभान अल्लाह अल्लाह जो प्यारा माना चवंदा फरमाईंदा पंहिंजी पाक ज़ुबान सां चवंदा सैयद साहिब खल्क़ियो जॾहिं जाइन मां ख़लक़ल्लाहु आदम अला सूरतिही हुस्न हसन गाय अलमरउ मन अहब लोका गाल लिकाय कोई गुंजू कुर्फतिया मोहम्मद हथ हबीब अल्लाह तबारक व तआला न को सिजो पैदा फरमायो न को चंड पैदा फरमायो न को आसमान पैदा फरमायो न को ज़मीन पैदा फरमाई न को वण पैदा फरमाया न को अल्लाह तबारक व तआला का बि शइ पैदा कोन फरमाई अल्लाह तबारक व तआला अव्वल जय हस्तीअ जे रूह मुबारक खे पैदा फरमायो वो दिलबर हबीब जो हबीब हज़रत मोहम्मद मुस्तफा पैदा कोन कयो रब तुंहिंजे
नबी और तानो बजे हिस्ब यनी तोले की मदद कंदो आ ऐ हेदा वरी दे जो दाता रब जुल जलाल पंजन प्यारन जी मदद फरमाईंदो अल्लाह वलियन के करामत अता फरमाईंदो यो अल्लाह जे तरफा उन वली जे ला अल्लाह तबारक व तआला जो तोहफो हुंदो ऐ मुजा भाव दीद अल्लाह तबारक व तआला पंजन प्यारन दर के तोहफा दीदो और कुरान पाक में अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अल्लाह वलियुल लदीना आमनू युखरिजुहुम मिनज़-ज़ुलुमाति इलन अल्लाह मददगार अल्लाह हामिया अल्लाह तबारक व तआला मेहरबान अल्लाह तबारक व तआला मुईन अल्लाह तबारक व तआला मदद फरमाए वारो इलाहुल आलमीन के जी मदद फरमाए वारो अल्लाह फरमायो मां मदद कंदो हां ईमान वारन जी ओए माण्हू जिनो जे बगो मदीने वाले जे मथे कलमो भरियो जिन हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के पंजो सरदार नबी तस्लीम कयो इलाहुल आलमीन तोहफो केड़ो दीदो हां अल्लाह ताला फरमायो उनन के तोहफो ही दीदो आया जो कुफ्र जी उल्टा ही मां कठी करे उनन के नबूवत वारो नूर ऐं बरकत ईमान अता फरमाईंदो सुभान अल्लाह शैतान बजन यार जो मदद यार ऐ अल्लाह तबारक व तआला वलियन जी करामत से मदद फरमाईंदो अल्लाह तबारक व तआला नबी के मौजज़ा अता फरमाईंदो अल्लाह ताला हजरत आदम के मौजज़ो अता फरमायो हजरत नूह नबी के मौजज़ो अता फरमायो हजरत सैयदना इलियास नबी के मौजज़ो अता फरमायो सैयदना इब्राहीम के मौजज़ो अता फरमायो हजरत सैयदना अय्यूब हजरत सैयदना इलियास के अल्लाह तबारक व तआला मौजज़ो अता फरमायो सैयदना याकूब अलैहि सलाम हजरत सैयदना इसहाक अलैहि सलाम सैयदना इस्माईल नबी के अल्लाह तबारक व तआला मदद दी अल्लाह ताला मौजज़ा अता फरमाया पर जेड़ी वाला वारो आयो तो जे दिल पर मुझे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो अल्लाह ई कोन फरमायो तमाम पंजे हबीब के एक मौजूदा या मौजूदा या प्रेम मौजूदा या चार मौजूदा या पंज मौजूदा देना अल्लाह ताला कुरान पाक में आयत नाज़िल फरमाई अल्लाह ताला फरमायो या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिन रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरन मुबीना अल्लाह ताला फरमाया आदम के एक मौजज़ा जो इब्राहीम के मौजज़ा देना हजरत मूसा के मौजज़ा अता फरमाया पर तहां के असा जो देखो सरकार नबी मर्जी करे आयो एक न ट्रे न चार न पंज न छह न सत न अठ न नव न कहन सौन हजार लख अल्लाह ताला फरमायो मुझे दिल पर हबीब मजन पेरन का वठी करे पंजन वारन मुबारक अंदर सारो जो सारो मौजज़ो गंजी करे आयो सुभान अल्लाह सजो जो सारो मौजज़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मां चवंदो वींदुस ऐं तव्हां जवाब में रुगो ॿियो न चइजो सुभान अल्लाह जो चइजो सुभान अल्लाह हबीब जा हथ मौजज़ो सुभान अल्लाह हबीब जो अखियूं मौजज़ो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो घुमण मौजूदो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॻाल्हाइण मौजूदो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मदीनो पाक बुजुर्ग मौजूदो ऐ मुंहिंजा भाव दीद अल्लाह जे हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम के अल्लाह सारो जो सारो नूर ही नूर बढ़ाए रवानो फरमायो महबूब जो नूर हुजण का मौजज़ो अल्लाह जे हबीब के अल्लाह ताला जेके मौजज़ा अता फरमाया घणा मां तकरीर कंदो हां जेको मुंहिंजो हाल आहे उहा कंदो हां मौजू असे सुभान अल्लाह पर गाल खण तो शुरू खां और आखिर ताईं जी गाल सजी तरतीब सां समझ में अची वञे एक गाल ये कया त शयूं कुल टे एक वा अल्लाह जे वलियन जी करामत उहा बर हक वा जो अल्लाह जे वलियन जी करामत एक इया शे इया मौजज़ो करामत मिलंदी आ वली के मौजज़ो मिलंदो आ नबी के पर मौजज़ो नबी
जे ज़ाहिरी हयाती में ज़ाहिर थींदो आहे नबी जे हथ मुबारक ते ज़ाहिर थींदो आहे अल्लाह जो हबीब सफ़र में आहे हिकिड़ो बदबी यानी ॻोठाणो आहे वो ॻोठाणो आयो हबीब खे अर्ज़ कई तव्हां ते कलमो त भरियां पर तव्हां जी शाहिदी ॿियो केरु ॾींदो अल्लाह जे हबीब फरमायो तोखे कंहिंजी शाहिदी खपे थी तोखे उन खां शाहिदी वठी ॾियां वो ॿाराड़ीअ जो माण्हू हो उन जो जेतिरो अकुल हो हेॾां ॾिठई होॾां ॾिठई अॻिते ॾिठई पोइते ॾिठई त झंग हो उन झंग में वण नज़र आयो अल्लाह जे हबीब खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोई वण जेकॾहिं शाहिदी दे त पोइ मां बि कलमो भरियां अल्लाह जे हबीब फरमायो मां त सॾु कयां सां हली ईंदो पर अञा तो कलमो बि कोन भरियो तूं वञी वञी मोहम्मद करीम जो न्यापो त ॾिएसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह अने कलमो कोन भरियो थी हली सभई दौर कंदा थी अने उनजी हालत कुफर वारी अने कलमो कोन भरियो अल्लाह जे हबीब फरमायो वञ वञी करे इनखे सलाम ॾे ऐं इनखे चओ त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे सॾु फरमाए रहिया ओ बदबी सगोरो खोल सुननुन नसाई हज़रत अल्लामा खोल सुननुल कुबरा हज़रत अल्लामा बैहक़ी रहमतुल्लाह तआला अलैहि जी खोल हज़रत अल्लामा जलालुद्दीन सुयूदी रहमतुल्लाह तआला अलैहि जो अल खसाइसुल कुबरा वो अञा ताईं मुसलमान कोन थियो आहे माण्हू उन वण जी तारीअ खे झले करे लाम खे झले करे उनखे ईअं धूलो ॾेई करे उनखे सॾु करे जी हल तोखे मुंहिंजो हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॾु थो फरमाए हबीब तोखे घुरायो आहे पंहिंजी कचहरीअ में ऐं मुंहिंजा भाउ दीन अल्लामा सुयूती रहमतुल्लाह तआला अलैहि लफ़्ज़ बयान फरमाया इंसान हीअं लुॾंदो आहे इंसान हीअं लुॾंदो आहे उहो वण हीअं लुॾियो आहे हीअं लुॾियो त हेॾो जो पाड़ो पटराई ऐं हेॾा जो हीअं जोड़ो जो त हेॾा जो पाड़ो पटजी पियो अल्लामा सुयूदी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो उहो वण पंहिंजो पाड़ो पटराए करे पाड़ो पटे करे ईअं पियो हलंदो अचे जीअं जेरो जागरो इंसान हलंदो ईंदो आहे उहो वण हबीब जी ख़िदमत में अची पेश थियो आहे अल्लाह जे हबीब फरमायो आहे मन अना बेख़बर मां केरु आहियां अल्लाह जे हबीब खे अर्ज़ कई अशहदु अल्लाह इलाह इल्लल्लाह व अशहदु अन्नक रसूलुल्लाह मां शाहिदी थो ॾियां त अल्लाह हेतिरो आहे ऐं मुंहिंजा घोट मोहम्मद करीम तो रब जो सचो रसूल सुभान अल्लाह उनखे पक थी वई त इहो मुस्तफ़ा करीम जो मौजज़ो आहे कलमो भरी इहो मां मिसाल फ़क़ति इन जे करे ॾिनो त इहो वाक़ियो थियो आहे अल्लाह जे हबीब जे ज़ाहिरी हयाती मुबारक में ऐं हबीब जे चिमण ते त इनखे चइबो मौजज़ो शयूं चयमि टे हिकु करामत वलीअ जी ॿियो नबीअ जो मौजज़ो पर उहो मौजज़ो जेको आहे उहो नबी पाक जे दस्ते मुबारक ते ज़ाहिर थींदो आहे पर अञा हिकिड़ी टी शइ आहे जेका नबीअ जे जहान खां अॻे हिन जहान में अचण खां अॻे ज़ाहिर थींदी आहे ऐं उन जो ताल्लुक़ वरी नबीअ जे शान सां हूंदो आहे नबीअ जे इज़त सां हूंदो आहे नबीअ जे रुतबे सां हूंदो आहे उनखे चइबो आहे इरहासो उन जी जमो ईंदी आहे इरहासात स्वाद सां सीन सां अलिफ रे हे दो चश्मी हे हाथी जंहिंखे तव्हां चवंदा हे ऐं उन खां पोइ अलिफ को स्वाद इहो आहे इरहास इन इरहास जी माना छा आहे उहो वाक़ियो जेको आहे मौजज़े जो क़िस्म पर नबी सुनो अञा जहान में कोन आयो हबीब जे अचण खां अॻे ज़ाहिर थियो उन में शान वरी इन सोने हबीब जो ज़ाहिर थियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे तव्हांखे इहे टई ॻाल्हियूं यादि बीहणु घुरिजनि हाणे हिक हिक जो मां मिसाल ॾींदुसि ऐं उन खां पोइ बसि हिक जो मौजज़े जो मिसाल ॾेई चुको आहियां करामत जो मिसाल ॾियां असुल जो मौज़ू आहे इरहास जेको मीलाद सां ताल्लुक़ थो रखे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
इसी रोदे धनी रहमतुल्लाह ताला ने हिकिड़े ॻोठ में आया जेके ॻोठ वारा हुया ज़ात जा सुभान अल्लाह नाहियों बि चइबो आहे नाहियां यो अॼु बि ॻोठ मौजूद आहे टंडरो ॼाम जे भरिस सुभान अल्लाह हर बार आए थे दुनिया वॾो ॻोठ ये इमामुल आरिफीन हज़रत नबी सही रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैहि खां मुरीद हुया इसी रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैहि इन्हनि वटि तशरीफ़ आणींदा हुया मुंहिंजा भाउ अदीज़ दुआ कंदो कंदा अल्लाह तबारक व तआला तोखे मूंखे पंहिंजे कामिल मुर्शिद जो ख़ुद नसीब फरमाए उन जे चमन ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए आमीन बोल चाहिए इमामुल आरिफीन हज़रत पीर सिंह रोज़े धनी रहमतुल्लाह ताला इन नाहियन जे ॻोठ में तशरीफ़ वठी आया इन टंडरे जाम शहर जंहिं जाम जे नाले ते आहे उहो वॾो मीर वॾो अमीर हुयो ज़ात जो तालपुर नालो उन जो जाम हाणे उन जे नाले ते शहर खे चइबो आहे टंडो या ॻोठ खे चइबो आहे टंडो टंडो जाम यानी उन जाम साफ़ तालपुर वारो टंडो उन जो शहर उन इलाइक़े में इमामुल आरिफीन इसी रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि नाहियन जे ॻोठ में तशरीफ़ वठी आया हाणे उहो ॻोठ इन टंडरे जाम शहर जे अंदर अची वियो आहे अॻ में पासे सां आबादी घटि आहे माण्हुनि जे कननि ते पहुतो त रोहड़ीअ वारो पीर आयो आहे हज़रत पीर सिंह रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैहि जो नालो इहो उन वक़्त में वठंदा लक़ब वठंदा चवंदा रोहड़ीअ वारो पीर आयो आहे माण्हू जेके मुखालिफ हूंदा उन्हनि ॻाल्हि फैलाई हुई त इहो रोज़े धनी जादूगर नऊज़ बिल्लाह ये चवंदा छाजे करे जंहिंजे बि मथां नज़र कंदो आहे उन जी दिलि फुरे वठंदो आहे या त उन्हनि खे ख़बर ई कान ई न छो त इहा जादू असां कोन फुरींदो हो इहा मुहम्मद मुस्तफ़ा जी महिरबानी सां दिलि खे पंहिंजो करे वठंदो जोड़े इमामुल आरिफीन हज़रत नबी सही रोज़े धनी रहमतुल्लाह ताला अलैहि जो चौको लखियो आहे त मोहम्मद राशिद अचे थो मीर साहब जे घर में उन जाम साहब जो मुरीद कोन थियो आहे उन जाम साहब जे घर में बि ॻाल्हि पहुती आहे माइन जे विच ते बि ॻाल्हि पहुती आहे त रोहड़ीअ वारो पीर मोहम्मद राशिद अचे थो माण्हुनि जा कटकनि जा कटक गॾु अथसि टोलनि जा टोला गॾु अथसि माण्हू पंहिंजा घर छॾियो उन सां गॾु हलंदा था वञनि छाके थाड़ा था हणनि छाके चोरियूं था कनि छाके ग़लति कम कनि था छा था कनि उहे मोहम्मद राशिद सां गॾु हलनि था रुॻो ज़ुबान ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ज़बान ते सिलसिले आलिया क़ादरिया जो ज़िक्र उन जे ज़ुबान ते जारी आहे मीर साहब जे कन ते ॻाल्हि पहुती आहे ॻाल्हि फिरंदी अची करे मीर साहब जे हवेलीअ में औरतुनि ताईं अची पहुती एॾी वॾी हस्ती अची पई माण्हू पाण में ॻाल्हाईंदियूं सिराजी तव्हां सम्झंदा हूंदव प्रोग्राम लॻे थो सिराजी ॿोली ॻाल्हाईंदा जे आखे पीर ॿिया हूंदा आहे कहिड़ा पीर जे आखे रूहड़ी वाला पीर ना आखदे हंस मोहम्मद राशिद आप तो बोल देख सकते हैं ॾिसणो आहे पर ॾिसी त कोन सघंदियूंसीं पाण में कचहरी कयूं सलाह कयूं उन्हनि औरतुनि जे विच ते ख़िदमत गुज़ार अॼु बि माण्हुनि वटि ईअं आहे ज़रूरु नौकर रखिबो आहे नौकरियाणी रखबी आहे घर में नौकरियाणियूं ख़ादिमियाणियूं कमकार वारियूं वॾनि माण्हुनि वटि नवाब माण्हू आहे उन्हनि वटि हिकिड़ी शीदड़ औरत आई शीदी इन पासे क़ौम आज़ाद आहे बाबा वशीदड़ औरत ही जेका उन्हनि वटि ख़िदमत कंदी उनखे चयो जे आखे तेरी ड्यूटी है तूं वञ लुक छप ॾेखा ॾिसी त आ इहो पीर करे सुभान अल्लाह हे माण्हू जी जेका दिलि खसे थो उहे तो जादू थो करे मंत्र थो करे जादू उहा वीचारी शीतण लिकंदी इन नायन वारे ॻोठ में जेड़ी मल पहुती
त टेपरी जी नमाज खत्म थी हुई सिज लहे पयो जमात समझ जे तादाद में हुजे वुज़ू जी तैयारी पिया कर को किथे डंदड़ पियो वेठो जे ये परिया के खजी जी ओट या को वण हो उन जे ओट में बीही आराम सां ही करे दिसण शुरू कई त हाणे छा थो थे एदा नमाज जो टाइम थियो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर बागे बांग चैया इमामुल आरिफीन भी सीरो दे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण नमाज अदा कराइया जेडी मल नमाज अदा फरमाए करे मगरिब वाली नमाज पूरी थी इमामुल आरिफीन भी सीरो दे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि पाण पर जी जमात जे आदो मुह फरमायो वो फरमाए करे पर जमात में छो त नुमा मुरीद दाखिल थिया होया थोड़ माण्हू होया पाण उन्हनि खे फरमायो हाणे वे हो तमा खे ज़िक्र कराया हज़रत इमामुल आरिफीन सीरो दे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमाया हाणे जीअं मां वेहा थो तव्हां खे भी ईअं वेहणो आ तव्हां मूंखे ॾिसंदा वञो ऐं जीअं मां तव्हां खे चवां ईअं तव्हां खे करणो आ इमामुल आरिफीन भी सीरो दे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि फरमायो हाणे तव्हां खे ईअं गोॾा भॼी करे अतैयात वांगुरु वेहणो आ उन खां पोइ यार कुल पढ़णो ऐं उन्हनि कुलनि जो सवाब महबूब सुभानी हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे रूह के पेश करणो आ जमात सगोरी के पाण यार कुल पढ़ायो अदा उन का पोए इमामुल आरिफीन इसे रोज़े थनी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमाया हाने 1000 दफा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जी तस्बीह पढ़नी है 1000 पूरो थींदो उन का पोए बाबा जो दस्त मुबारक हथ मुबारक हिंगे मथे फरमाईंदो उन का पोए तवा के वरी इल्लल्लाह 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 वरी तवा के 1000 दफा पढ़ो उन खां पोइ अल्लाह जी तस्बीह 1000 दफा पढ़नी आ भाई उन खां पोइ तव्हां खे हू जी तस्बीह 1000 दफा पढ़नी आ उन खां पोइ पाण फरमाईंदा हाणे मुराक़बो करणो आ दिल तव्हां जी ज़िक्र माल चपो अल्लाह अल्लाह यानी ज़बान पे अल्लाह अल्लाह करे दिल तव्हां जी मां आवाज अल्लाह अल्लाह जो अचे हाणे इमामुल आरिफीन भी सीरो दे धनी रहमतुल्लाह तआला अलैहि इरशाद फरमायो उन खां पोइ तव्हां खे मुराक़बो करणो आ पर उन मुराक़बे में तव्हां खे वरी मुंहिंजी सूरत मोहम्मद राशिद जी पचवाइणी आहे सुभान अल्लाह ये तरीक़त जो सिलसिलो सुभान अल्लाह जे एतबार ना चई ताजो सजो दी कुकड़ जो गालियों कर रात सुबह तफा बबू कुकड़ सजो दी गादी 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 कर रात सुन त या गादी जा ख्वाब इंसान जे दिल दे दिमाग में अल्लाह पावर रखियो पावर पर तो जी मर्जी कुकड़ दे भजे तो जी मर्जी किदा भजे या तो जी मर्जी या कामिल मुर्शिद दे भजे हाने वो जेका शीतड़ आ बेचारी वा शीतड़ पीछे सजो लका से हज़रत पीछे रोजे घणी सबरन के मुराक़बो करायो मुराक़बो करे पर दुआ भरियो शीतड़ आस्ते 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 खिसकी सिद्धो अची मीरियाणे जे घर पहुंची हवेलीअ ते इंतजार में वेठियो ॾिसी आई हां पर पीसी रोज़े वारनि खे जेडी बल ॾिठो आई ओड़ी बल पीसी रोज़े धनी रहमतुल्लाह अलैहि खे सफेद दस्तार पातल हुई ऐं साई चादर पीसी रोज़े धनी रहमतुल्लाह तआला अलैहि जिन खे पातल हुई इन हालत में ॾिठो अंदर पहुती मां इन पुछो सदेख भला छा हाल हो कीअं हो पीर छापे कई ईअं कान ॿुधाईंदसि हाणे तव्हांखे करे ॾेखारी सुभान अल्लाह के आगे में पटका दे सुभान अल्लाह पटको जा चीगड़ी पोती दे दो वा पोती खड़ी उन शीतड़ मथे दे पटको साई चादर में कोडे हो वा साई चादर में उन चादर जी झुंड कई मुसलमान छे सुभान अल्लाह जे हाणे जी मां चवंदी वञा तव्हां भी कंदा वञो
सुभान अल्लाह मान के कंदियो वडियो भाई मायूं पीराणियूं सरदारियां वडे रजियूं घर वारियूं का भेड़ वा जाम खान जी का घर वारी जाम खान जी का नोह वा जाम खान जी वा शीजड़ अगे मुसल्ले दे वेठी आ उन नमाज परे अदा कराई आ नमाज अदा कराइण खां पोइ जी नमाज थींदी आ उन खां पोइ माइंदे मोकरे जी दया दफा कुल पढ़ो महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी खे पेश करना है वो 11 दफा कुल पढ़ी सैयदना महबूब सुभानी हजरत अब्दुल कादिर जीलानी खे पेश कई उन खां पोइ जी जो ला इलाहा इल्लल्लाह 1000 दफा तस्बीह उनखे पढ़ाई फरमायो बदे रजो दिसर से वेठो खिलन से वेठो वरी जी हाणे 1000 दफा तवा तस्बीह पढ़ो इल्लल्लाह जी तस्बीह पढ़ो इल्लल्लाह जी तस्बीह पढ़ो मायो पढ़न में पयो खिलन में पयो शीतल छाती करे वरी टियों दफो जी हाणे टी तस्बीह 1000 दफा अल्लाह जी पढ़ो अल्लाह चो मायो कदे बि खिलन में वेठो पयो वरी पाण कुल खे जी हाणे चोथी तस्बीह हू जी चओ तेसी तई मायो खिलन पयो आखिर में माई जो हाणे मां कुरान ॿुधी कयो हाणे तव्हां मुंहिंजी सूरत पचायो हाणे इन्हीअ चई करे माई मुराक़बे में जो साम्हूं जेके माण्हू वेठा उन्हनि समूरनि वठियूं जड़ियूं कयूं समूरनि जी ज़ुबान मां अल्लाह अल्लाह जो आवाज़ निकिरी वियो आ हित छड़ियूं पई हणे आ हुत छड़ियूं पई हणे आ हित गिरी पई आ हुत गिरी पई आ खोड़ी पई हणे कंहिंजो कहिड़ो हाल थी वियो आहे या मखान खे ॿुधायो या मखान तुंहिंजे घर जो हाल बिगड़ी चुको आहे अलाए छा थी वियो आहे माइर खे अलाए छा थी वियो आहे जो खुरड़ी थी पई लॻे उनजी ऐं शीतड़ जेका वा शीतड़ मुसल्ले जे मथां चुप कयो वेठी आहे या मखान आयो कंहिंखे हथनि जी मालिश कयो कंहिंखे तुरी हयो कंहिंजे मथे में तेल जी मालिश कयो माइयूं जेॾी महिल जाॻियो माइयुनि खां पुछो चई ॾे ख़बर छा आहे चई हिन शीतड़ चयो ला इलाहा इल्लल्लाह जो ओड़ी महिल इहा शीतड़ हुई ऐं जेॾी महिल उन चयो त चयो इल्लल्लाह ओड़ी महिल इहा शीतड़ असर थी आहे जेॾी महिल इन शीतड़ चयो अल्लाह अल्लाह चओ त ओड़ी महिल बि इहा शीतड़ वा जेॾी महिल चई त हू चओ ओड़ी महिल बि इहा शीतड़ पर जेॾी महिल चई त मां मुराक़बे में थी वञो ऐं मुंहिंजी सूरत बचाए असां ॾिठो त ओड़ी महिल शीतड़ कान ई मुसल्ले ते उते अछीअ दाढ़ीअ वारो नूरानी सूरत वारो जवान वेठो हुयो या मखान खे ॻाल्हि सम्झ में अची वई आहे या मखान खे थक लॻो आहे या मखान चयो पर्दो कयो तव्हां पंहिंजा बुरका खणो तव्हां पंहिंजा बुरका पायो त हिन मसइले खे हल थो कयां या मखान उहे पंहिंजूं घर वारियूं पंहिंजूं भाॼायूं पंहिंजूं जेके नुहरूं पंहिंजूं धीअरूं जेके आहिनि उहे सभु पंहिंजे पाण सां गॾु वठनि न हिन जे ॻोठ में इमामुल आरिफ़ीन बि रोज़े खणी रहमतुल्लाह ताला अलैहि तंसल हुया जेॾी महिल ॼाम कयो ॼाम माइनि ॾिठो थींदी ख़बर इहो माइनो हथी धड़ियूं कयो जो मुसल्ले ते शीजड़ था नहीं इहो मोहम्मद राशिद जो चयो असां मुसल्ले ते ओड़ी महिल शीजड़ त ॾिठी असां मुसल्ले ते ओही जवान ॾिठो हो जेको वेठो उन जो को जाम खान अची मुरीद थी जो टटरो जाम उन मुरीद जो आहे उन मुरीद जो आहे हाणे उन जो अलाए कहिड़ो हाल आहे नसीब जी ॻाल्हि अलाह दात ॾींदो आहे अलाह खसींदो कोन्हे जे माण्हू पाण विञाए थो आहे उनजी मर्ज़ी आहे मुंहिंजा भाउ लील हाणे इहा पीर साईं हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि जी छा आहे जो करां चाहे कलाए न बोल वाले बने सब जवंदा तो मते करे चाहे अल्लाह जी तरफा पाजन प्यारन जान के तोहफो दो बस इतने विच में एकड़ी इस्लाह जी गाल कयो शल्लन मुल्क में का कुदरती आफत अचे सैलाब थे माण्हू बुडन मस्जिदूं बुडन दरगाहूं बुडन पानी जो कमा बोडन मौक़ो तो मिली पवे हिकड़न चंटरन खे हिकड़न निभागन खे ॾिठी वालीअ पंहिंजूं दरगाहूं कोन बचायूं ऐं हे जेके तव्हां फकीर साईं बख़्श वसण जहिड़ा चओ था त रसूल जे घणी रहबर तव्हां आसरे में वेठा आहियो त पीर तव्हां
के बचाइंदो अदा इहो वा तअस्सुब इहा वा बेईमानी इहा वा हुन जो कद जो ज़ाहिर तो थी पए अदा मुंहिंजा भाउ अज़ीज़ इन सैलाब में हज़ारे मस्जिदियूं भी उॾी वेंदियूं हैं पोइ ईअं त कोन चइबो त रब पंहिंजूं मस्जिदियूं बि कोन बचायूं जो उहे मस्जिदियूं बि उॾी वयूं ईअं कोन चइबो मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह जो वली रब जी रज़ा ते राज़ी हूंदो आहे जॾहिं रब चवे थो त सैलाब अचे वली रब जी मुखालफ़त कोन कंदो आहे चवंदो आहे मुंहिंजा मालिक जेका तुंहिंजी मर्ज़ी आहे असां हुन ते वधाए कयूं छा तव्हांखे ख़बर कान्हे छा अहिड़नि माण्हुनि पढ़ियो कोन्हे त काबतुल्लाह में काबो में ॿुधो काबो रही पियो मुझा नौज़ बिल्लाह चइबो छा ताला काथे हो काबो कोन बचे चइबो कोन चइबो मुंहिंजा भाउ अज़ीज़ ईअं चवणु बेअदबिया असां कॾहिं कोन चयो आहे त अलाह फ़ैसिलो हिकु कंदो आहे पोइ वली ज़ोरी वञराए ॿियो फ़ैसिलो कराईंदा त असां ईअं कोन चयो आहे बल्कि असां त चऊं था त वली रब जी मुखालफ़त कंदो ई कोन्हे रब जो अमर हूंदो आहे वली पंहिंजी गर्दन झुकाए हाणे इहा आहे करामत मौजज़ो तोखे ॿुधाइण हाणे अच त ॿुधाए त इरहास छा खे चइबो आहे सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका हबीब अल्लाह आखिर वाला सलात ॿुधाए सल्लल्लाहु हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जय सुभान अल्लाह ताला हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम के एड़ी हिकड़ी सिफत ॾिनी आहे जेका ॿिए कंहिंखे कान मिली आहे ऐं का ख़ासि गुण सिफत का शइ कंहिं हिक खे मिले इन जो इहो मतिलबु न हूंदो आहे त ॿिए खां शान में वधी वियो इहा हुनखे ख़ासि रब जो गिफ्ट आहे कंहिं ख़ासि हिकिड़े वस्फ़ में वो कहिड़ो गिफ्ट वो हज़रत आदम के अल्लाह ही गिफ्ट अता फरमायो जो न को आदम जो अबू न को अमड़ आदम के एक खास मिट्टी में अल्लाह खलकियो ऐं खलके करे अल्लाह पाण दस्ते कुदरत दस्ते कुदरत ज़ाहिरी अचो दस्ते कुदरत अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जी हसीन व जमील सूरत बनाई ऐं अल्लाह ताला नफ़ख्तु फीहि मिन रूही वो अल्लाह से मेरी सोने आदम ने पान रूह फूंक्यो पारो इंसान जो हज़रत आदम जो अल्लाह से खास गिफ्ट ॾिनो तो आदम जो अगे मिसाल आहे वो आदम पहरो वन मिसाल से के जेबा जो अगु में को ओड़ो ठही आदम पहरो सैयदना आदम अलैहिस्सलाम के जवाब सबूरी बेजार जब थे आओ अरे तो अभी ला रहे शुरू तकबीर अल्लाह या रसूल अल्लाह ताकीद शाफी रब दस्ती या विलायत अन्या मिलाद में हाने शुरू कर दो सब आए तो सुबह मां के बजल सा करना पड़ी मां बोलते यहाँ है बार लाउड बार बोलते थे थरा ओ मिट्टी में को जल सोवार मिट्टी को परे जो मिट्टी जे घर सा वरी इस्लाम कोट में आचर जे दी वरी आचर जे दी सूमर जी रात वरी उमर कोट जे घर सा यो बड़ी ट्रेडी जो एको सफर करे कोट पर जल्दी तकड़ करनी है मौजू पूरो करनो है ऐ ता के महबूब जो मिलाद बनाना अल्लाह तबारक व तआला हज़रत आदम अलैहिस्सलाम के खल्क़ हुआ अल्लाह ताला हुक्म फरमाया बला
तक़रबा हादिहि शजरत फतकूना मिनज़ ज़ालिमीन। अल्लाह फरमाया आदम कहां के हुक्म या जन्नत तवा जे लाए पड़े ये जन्नत जा सर सपाटा गुल बूटा माखी जो वायूं वाटर चीर जो वायूं वाटर ये जेके भरी मुश्क ये अंबर ये पगुला ये हूर ये कुसूर ए आदम है तो जे लाए या जन्नत तो जे लाए वला तक़रबा हादिहि शजरत ए आदम हिन वन जे वेझो न हे वणो अल्लाह तबारक व तआला जी हिकमत वा अल्लाह तबारक व तआला जी उन हिकमत जो तहत मुख्तसर अर्ज कया सैयदना आदम अलैहिस्सलाम वो जेको दाणो वो दाणो खाई वठो अल्लाह तबारक व तआला दे जो दातार रब्बुल जलाल वा अल्लाह ताला जी ज़ात तबर जी भैया अल्लाह तबारक व तआला के केर छोड़ वारो अल्लाह ताला हुक्म फरमायो आदम के हेठ लाथो वजे पर उन खांगे अल्लाह तबारक व तआला आदम फरमायो अमर फरमायो अमर रब्बिया अल्लाह तबारक व तआला फरमायो आदम के जेका खास पोशाक सोने आदम अलैहिस्सलाम के जन्नत जी दी वया हेठ जमीन ते जन्नत जी का शय वजनी कभी या आदम खां वापस वरती वजे जेका आदम अलैहिस्सलाम के पोशाक दी वया या पोशाक आदम खां वापस वठो ऐ आदम के जमीन ते मोकलियो वो जो अल्लाह तबारक व तआला बेनियाज हजरत आदम अलैहिस्सलाम इरादो फरमायो आखिर जिस्म जे मथा जिस्म के ढकड़ो हुआ हजरत आदम अलैहिस्सलाम जन्नत जा जेके वण हुया उन जन्नत जे वण के हजरत आदम अलैहिस्सलाम केडी पर हिन वण के तो फरमाए ओ वण मुखे पंजा पंध दे पर जे जिस्म मुबारक ते लगाया वो वण जे तो जो रब दमरे अलवा मोजो रब नाराज ओ आदम जे करे तोखे बे असा पन्नो दियो त अल्लाह मता असा से नाराज थी वए अदा अल्लाह ताला बेनियाज सागो आदम जे आदम के अल्लाह ताला खास कुदरत से पैदा फरमायो वो आदम जे के अल्लाह जन्नत में रहायो अजो वो अजब नजारो इने करे जेको साईं तो सुभान के चारो नाहे चमड़ो वसदा शहर वीरानो करी वसाई वाहड़ ओक के बे कल बख्शी बकरी जी ओक के धणी जी तू धड़ के पाली सुख पाल के में ओक खपई हाई पहाड़ अड़ते लाड़ी ताहड़ था नकद लतीफ थे आदम अलैहिस्सलाम केडी मल हिन्न बनवटा केडी मल हुन्न बनवटा केडी मल हिन्न बनवटा केडी मल हुन्न बनवटा आदम अलैहिस्सलाम जन्नत जे उन वणन दे पन्न जे लाए हली रहियो पर हलंदे हजरत आदम अलैहिस्सलाम जो गुज़र ज़ैतून जे बनवटा थियो हजरत आदम अलैहिस्सलाम उन ज़ैतून जे बन के चयो ओ ज़ैतून जा बन पंजा पन्न तमो जे हवाले कर उन ज़ैतून जे बन जवाब ॾिनो ओ आदम जेतिरा पन्न वणनी ओतिरा पटे वठ तोखे छल पल आहे सैयदना आदम अलैहिस्सलाम ज़ैतून हो गयो इंजीर जो बिनियता कोई पन्न पटे सैयदना आदम रवानो थियो माता का पुछा थो त रब सारो लकाओ ॾिठो बे रब को लिखिया यानी अल्लाह मुलाज़ फरमायो बे अल्लाह जी कुदरत रब जी नज़र जी आडो रब जी नज़र जी कुदरत जी आडो पाताल में जेकरे मण पाताल में जेकरे पन्नो कख चुरे अल्लाह तो वो बुझो अल्लाह ताला मलाइकन के हुक्म फरमायो त इनन वणन के हाजिर कयो सुभान अल्लाह अचो अदालत में बिनी वणन के सद थियो वण हाजिर थियो बुध त छा कलाम थियो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि
अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह ताला फरमायो तमाम पन्न छोड़ना हन आदम के त अग्या वण जवाब पियो दे इलाहल आलमीन मा आदम के पन्न दिनाई कोन एक चोरी बसीदा अल्लाह खान के आलिमन हथ जी कान ठाहिया एक किस्सो नहीं एक कहानी नहीं एक दंत कथा नहीं एक असासीरुल अव्वलीन नहीं ओजा भाव दी रहे जेके तू नड पे त बुधाई दो ए नड पे त कोन ए सीरत पाक ई हदीस पाक जी हकीकी गाला आई ओजा भाव दी रब बरी फरमायो अहकमुल हाकिमीन रब्बुल जलाल के खबरा अल्लाह ताला फरमायो आदम के पन्न छूट अर्ज़ कई मोजा वाला मां त आदम के पन्न दिनाई गए वरी टियो दफो अल्लाह ताला इरशाद फरमायो ओ बण दे खबर आदम के तो पन्न छोड़ना अर्ज़ कई इलाहुल आलमीन मां आदम के तो पन्न दिनाई गए अल्लाह फरमायो को तो पन्न के खेदना अर्ज़ कई इलाहुल आलमीन जड़ी मेरा आदम हल तो पियो जे मां आदम के दिसी करे पन्न कोन दिना बल्कि मां आदम जी पेशानी में जेको मोहम्मद मुस्तफा जो नूर चमकी रहियो हो माता उन खे ॾिसी करे पन्ना उन जे करे ॾिना हुया नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारे तकबीर नारे विलायत ये पागरा मोजा भाव दीन जेडी मले इहो जवाब ॾिनो उन वण त अल्लाह के इन जो अदब वणी सुभान अल्लाह अल्लाह के अदब बड़े अल्लाह ताला इरशाद फरमायो हाणे तुझे लाइ एड़ो इंतजाम तो कया एड़ो इंतजाम तो कया जो क़यामत ताईं तुझो नालो जिंदा रहंदो ओला केड़ो इंतजाम अल्लाह कुरान पाक में पूरी सूरत अल्लाह ताला फरमायो वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीर लक़द खलक़नल इंसान फी अहसन तक़वीम अल्लाह ताला तीन यानी इंजीर जो कसम इन सूरत जे शुरुआत में खयो अल्लाह तबारक व तआला इन सूरत में कसम ज़ैतून जे बण जो खयो आलिमन बिया बि सबब बयान फरमाया बिया आहिन ॿियूं रिवायतूं मौजूद आहिनि आलिम फरमाए था हिकु इनाम अल्लाह बण खे इहो अता फरमायो जो क़यामत ताईं क़ुरान पाक जी तिलावत हलंदी रहंदी ऐं बण तो उन वक्त में बि मुंहिंजे दिल पर हबीब खे सुञातो हुयो तुंहिंजो नालो हबीब जे क़ुरान में क़यामत ताईं तिलावत थींदो हाणे इहो वाक़ियो हबीब जे आए खां अॻु में आहे हिन जहान में ज़ाहिर थियो उन वक़्त में ज़ाहिर थियो आहे हबीब जे आमद खां अॻु में यानी हबीब अञा जहान में कोन आया इन खे मुअजिज़े जो क़िस्म इरहास सनबो इरहास छो त हबीब जो शान इन मां ज़ाहिर हाणे अच त तोखे अॻिते वठी हलां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम सलात शौक ये पढ़ो ऐं उम्मत जी तरफ़ां अॼु तोहफ़ो थियो हींअर सलात पढ़ो अख ॿूटियो दिल में पंहिंजो नेक मक़सद हाज़िर कयो जे रबीउल अव्वल पूरे थियण खां अॻे पूरो न थियो त सिकंदर ज़मीन या रसूल अल्लाह हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो जलीलुल क़दर नबिया अल्लाह सा लख नबी पैदा फरमाया उन्हनि में 313 रसूल सुभान अल्लाह डबल रुतबो नबुवत पर रिसालत डबल रुतबो वरी उन्हनि 313 में वरी 5 बचा
सुभान अल्लाह सुभान अल्लाह उन जे लाइ नसीहत आहे कहिड़ी असां वटि घर घर में 5 ॼणा 5 ई वॾा सुभान 6 ॼणा त 6 ई वॾा अल्लाह 10 ॼणा त 10 ई वॾा मुंहिंजा भाउ नबी त 1.25 लख सुभान अल्लाह और मां रसूल जो बच्चो के 313 सुभान अल्लाह वरी 313 रसूल थिया त वरी उन मां वरी 5 अलॻि चूंडिया उन खे जेको उलुल अज़्म रसूल वरी उहे 5 पंहिंजी जॻह ते वरी रब वरी इन्हनि 5 जे मथां हिकु रखियो हिकु राजू लख दा बट मोहम्मद मुस्तफा करीम तो जेको जे तरबियत जी ॻाल्हि आहे इस्लाह जी ॻाल्हि आहे सभु असां चङनि सुभान अल्लाह सब 30 मार्क सब मुफ्ती हो सब अल्लामा हो हाणे त बाबा तालिब इल्म रहियो ई कोन्हे सब मुफ्ती हो सुभान अल्लाह सब माशाअल्लाह सब नात ख़्वान सब अल्लामा माशाअल्लाह सब चङा मुड़स इहो छो तरबियत हुजे त समझो मुंहिंजा भाउ इहो शरीयत पाक जो जेकॾहिं अल्लाह ताला याद रखे उन मुर्शिद जेको वॾो शरीयत जो हुकुम आहे भाव दीन एतिरा हर हिक जो पंहिंजी जॻह ते आहे पर मुर्शिद जेको आहे मुर्शिद जो मक़ाम आहे वरी इन ॻाल्हि खे सम्झो वरी जेकॾहिं मुर्शिद पंहिंजा नाइब खे पंहिंजा ख़लीफ़ा खे पंहिंजा नुमाइंदा रखे उन जेके नुमाइंदो बणायो जेके इज़त ॾिनी आहे अदा मुंहिंजा भाव अदीज़ जेको पंहिंजे मुर्शिद खे कामिल मञींदो आहे उहो चवंदो आहे सिर्फ़ हाज़िर मुर्शिद खे शरीयत पाक जा मसइला ॿुधायो बाक़ी कोन था ॿुधायो बल्कि उन में तरबियत जी ॻाल्हि था कनि घर में अबो आहे छोरो पियो फैसला छोरो चङो मुड़स पुलिस ना मुल्क में ईमानदार लॻो पियो आहे ख़बर ई कान्हे बाइतार लॻो पियो आहे मुल्क में पीउ कोन रहियो अमड़ कान रही वॾो भाउ कोन रहियो ॻोठ जो चङो कोन रहियो वॾो चाचो कोन रहियो पर जॾहिं जेका दिलि आहे सभु कयो ठीकु आहे हलंदो कमु त मुंहिंजा भाउ अदीज़ असां मुहम्मदी यानी महबूब मदीने वारे जा उम्मती मुंहिंजा भाउ अज़ीज़ अल्लाह ताला अल्लाह पंहिंजी महिरबानी सां असांखे महबूब जो कलमो नसीब फरमायो आहे इंशाअल्लाह महबूब जे सुन्नत ते अमल कंदा हाणे इन में 313 रसूलनि में 5 वॾा उन्हनि में मूसा अलैहिस्सलाम जो नालो आहे सुभान अल्लाह बड़ो जलील क़द्र नबी आहे बड़ो जमील क़द्र रसूल आहे अदा यो घट शान आहे सुभान अल्लाह जो मूसा सां अल्लाह ताला गुफ्तगू पाण कंदो सुभान अल्लाह कलीमुल्लाह जैसा अल्लाह करो गुफ्तगू फरमाए सुभान अल्लाह कोई दूर ते वींदो हाज़िर थींदो अल्लाह जो हुकुम थींदो अमर थींदो सैयद मूसा ते हाज़िर थींदो रब सां हम कलम थींदो पर जॾहिं हम कलम थियो रब सां त उहो रब जो बेमिसल आवाज़ बेमिसल सुभान अल्लाह ओ जो ॿुधई महसूस कई ख़िताब अल्लाह जो इल्का थियो महसूस कई अची दिल में ख्वाहिश पैदा थियसि त रब जो दीदार सुभान अल्लाह वारन फरमायो आहे त नबी साईं जो गुफ्तगू ऐं कलाम ईअं ई अल्लाह जो हबीब जेॾो ॻाल्हाईंदा अॻिला चवंदा कक कोन थींदा बेज़ार कोन थींदा पर अॻिते ॿुधे पर अल्लाह जे वलीअनि फरमायो आहे बुज़ुर्गनि फरमायो आहे जेको नबी साईं खे जेॾो वेझो उनजी हिकु निशानी इहा आहे त ॻाल्हाईंदो त दिलि कक कोन थींदी दिलि चवंदी त ॻाल्हाए जेको नबी साईं खे जेॾो वेझो कंहिं मूं घटि कक थियो त सम्झो हा प्यारो आहे अञा खपेसि सुभान अल्लाह सुभान अल्लाह ठप कक न थिए माण्हू अल्लाह जे वलीअनि खे ॿुधण सां कीअं थिए हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे दिलि में आरज़ू पैदा थी अल्लाह जो दीदार कयां अर्ज़ु कई अल्लाह फरमायो मूसा लन तरा अल्लाह जे लफ़्ज़नि में हिकमत आहे रब जे कलाम में हिकमत आहे सुभान अल्लाह अल्लाह ईअं बोल फरमायो लन यरानी अहद
ये कौन फरमा को बगो के दिसी न सकते हो अल्लाह की कुछ ला फरमान तरा सुभान अल्लाह तू न दिसी सकते सुभान अल्लाह पर दिल पर ईंदो हबीब ईंदो छो पियो पंहिंजे घर में मके जे अंदर उम्मे हानिया जे घर में हूंदो आराम में इशा खां पोइ जो टाइम हूंदो मां 70,000 मलाइक जिब्रील खे ॾींदुसि 70,000 मलाइक मीकाईल खे ॾींदुसि 70,000 मलाइक इसराफील खे ॾींदुसि 70,000 मलाइक इज़राईल खे ॾींदुसि चवंदो मां त हे ॼञ वठी वञो ऐं मुंहिंजे महबूब मदीने वारे खे माने वठी अचो त तुंहिंजो दीदार ओ किथे मुल्क मदनी जो किथे लाल मकान उते जल्द पहुंचण घुरिजे मोहम्मद जो शाहवा ओ किथे मुल्क मदनी जो किथे लाल मकान उते जल्द पहुंचण घुरिजे मोहम्मद जो शाहवा ओ किथे मुल्क मदनी जो फनील थियो को कली मुले के हरी हबीब थींदा नसीब थिया त मोहम्मद जाहिया जा नसीब थींदा फनील थियो को कली मुले के हरी हबीब थींदा नसीब थिया त मोहम्मद जाहिया जा नसीब थींदा ओ हुते ललवानी न जो मौला मेज़बान उते जल्द पहुंचण घुरिजे मोहम्मद जो शानवा ओ किथे मुल्क मदनी जो किथे ला मकानवा उते जल्द पहुंचण घुरिजे मोहम्मद जो शानवा ओ किथे मुल्क मदनी जो अल्लाह जो नबी हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जेडी मल गुफ्तगू अल्लाह तबारक व तआला सां हुन खे करणी आहे जेडी मल कलीमुल्लाह हुजण जो खिताब हुन खे नसीब थींदो आहे हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम तूर ते वेंदो आहे अल्लाह ताला हिन फकीर इन बांधे खे अल्लाह ताला ये तौफीक नसीब फरमाई आहे हिकु दफ़ो न ॿ दफ़ा न टे दफ़ा न चार दफ़ा न हाणे त मूंखे उहो दफ़ा बि यादि कोन्हे त केतिरा दफ़ा उन एतिरा दफ़ा खुदा जो कसम आहे मां उन कोहे तूर ते बि चढ़ियो आहियां उन मस्जिद में बीही करे फजर जी निमाज़ बि मां पढ़ाई आहे अल्लाह जी मेहरबानी आहे रब जी मेहरबानी तो ॿुधाए उन तूर ते सैयदना मूसा अलैहिस्सलाम वेंदो आहे हज़रत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जो हिकिड़ो उम्मती आहे वो उम्मती गुज़ारे वियो सैयदना मूसा जी शरीयत जो कानून आहे जेकॾहिं निमाज़ी आहे जेकॾहिं ज़कात ॾियण वारो आहे जेकॾहिं अशराफ आहे जेकॾहिं नबीअ जे तरीक़े ते हलण वारो आहे त उन जो जनाज़ो पढ़ाइणो आहे उन जो कफ़न करणो आहे उन खे दफ़न बि पर जेकॾहिं गुनहगार आहे तवज्जो फरमाइजो जेकॾहिं गुनहगार आहे शरीयत नबीअ जी जो मुखालिफ आहे उन वक़्त में कानून आहे त उन माण्हूअ खे दफ़न बि नाहे करणो उन जो जनाज़ो बि नाहे पढ़णो उन खे कफ़न बि नाहे ॾियणो छा करणो आहे अल्लाह जो हुकुम आहे अहिड़े माण्हूअ खे गंग जे ढेर ते उछले छॾियोसि इहो कानून आहे तो कलमो तब ला इलाहा मोहम्मद
मुहम्मदुर रसूलुल्लाह सब जो सल्लल्लाहु 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 अलैहि वसल्लम। अल्लाह न करे जेकरे मूसा नबी वारो इहो कानून असां जी उम्मत में हुजे हा खोड़ ढेर दे नमाज असां कोन पढ़ूं ज़कातूं असां खायो वेठा आहियूं ज़कातूं कोन था ॾियूं वॾे जो अदब असीं कोन था कयूं नंढे ते शफ़क़त असीं कोन था कयूं अदा मुंहिंजा भाउ दी त माण्हू अल्लाह जे वलियनि ते हेॾियूं ॾिठूं ज़बानूं कढियूं बीठा अल्लाह जे वलियनि जी बेअदबी कनि था ऐं मुंहिंजा भाउ दी इहो शुक्र कर जो अल्लाह तबारक व तआला उन दिन पर नबीअ जे सदके असांजे मथां कपिड़ो ॾियो छॾियो आहे अल्लाह ताला हबीब जे सदके ऐब असांजा कोन थो भारे या त कोड़ सारा ढेर ते पिया हुजनि मुंहिंजा भाउ बस अल्लाह महिरबानी फरमाए हबीब जे करे असांजे मथां पर्दो आहे पर सैयदना मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में इहो कानून आहे कानून बि मुंहिंजे रब जो पंहिंजो बणायल आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम रुॻो उन जे मथां अमल कराईंदो आहे हज़रत सैयदना मूसा कोहे तूर जे मथां पहुतो अल्लाह ताला फरमायो ओ मूसा मुंहिंजो प्यारो यार जहान छॾे वियो उन जो जनाज़ो कंहिं बि कोन पढ़ियो आहे ओ मूसा मुंहिंजो प्यारो बानो जहान छॾे वियो आहे उनखे कफ़न कंहिं बि कोन ॾिनो आहे ऐं मूसा मुंहिंजो प्यारो बानो जहान छॾे वियो आहे उन जो जनाज़ो कंहिं न पढ़ियो आहे हज़रत मूसा अर्ज़ कयो इलाहुल आलमीन आओ हिकिड़ो बंदो जहान छॾे वियो आहे सदाई लोगों जो उम्मती आहे पर आलिम फरमाईंदा किताब मूसा गाॾीअ में सण इबादत फकीर के याद फइन्नहु रसल्लाह मिअतै सनह इलाहुल आलमीन हुन तुझी नाफरमानी 200 करे हद कई आहे न को नमाज़ पढ़ंदो आहे न को ज़कात ॾींदो आहे न को शरीयत ते हलंदो आहे न को मुंहिंजे चवण ते हलण वारो आहे इलाहुल आलमीन कानून तुंहिंजो पंहिंजो ठाहियल आहे त अहिड़े खे ढेर ते उछलणो आहे इलाहुल आलमीन इनखे उमिरि बि तो वॾी ॾिनी 200 वरिहनि ताईं तुंहिंजी नाफरमानी कंदो रहियो इलाहुल आलमीन बेजी त ख़बर कान्हे इलाहुल आलमीन रुगो इहो आहे जेके असां ढेर ते उछलियो आहे अल्लाह ताला फरमायो फइन्नहु कज़ालिक लाकिन्नहु इज़ा कान यरा इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फि तौरात फक़बलहु वक़दअहु अला ऐनैहि फशकरतु लहु वग़फ़रतुहु वज़व्वजतुहु 70 हूरा आओ मूसा तो सही चयो कानून बि मुंहिंजो आहे 200 वरिहनि ताईं इन मुंहिंजी नाफ़रमानी कई पर इहो माण्हू जेॾी महिल तौरात खोलींदो हो तिलावत करण जे लाइ पोइ जेॾी महिल उन तौरात में मुंहिंजे हज़रत हबीब मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो ॾिसंदो हो त उन हबीब जे नाले खे खणी करे चुमंदो हो चुमे करे पंहिंजे अखियुनि ते लॻाईंदो हो गुनहगार पर मुंहिंजे दिल पर नबीअ जे नाले मुहम्मद जो अदब कई हिन जा 200 वरिह जा गुनाह माफ़ करे मां अल्लाह हिन खे जन्नत अता फरमाए छॾी आहे वञ मूसा वञ हिन जो जनाज़ो पढ़ अॻे उछलियल अॻे ढेर ते उछलियल अॻे केरु वेझो अचण वारो कोन्हे पर हाणे हज़रत मूसा नबी रसूल उलुल अज़्म रसूल मोटियो पाण उनखे हथनि ते खई पाण उनखे वेझारे पाण उनखे कफ़न ॾिने पाण उन जो जनाज़ो पाण उन जे जितन बड़े हबीब मोहम्मद मुस्तफा जो सदको हेदा दे आप जेको जाके थोड़ो मथे करे जेको पक पवे त तो सुतल को ना जोर सां तो भेज पाए मुझे भाव नीर मां तो खां पुछण थो त उहो उम्मती हो महबूब मदीने वाले जो कोन हो इहो उम्मती हुयो हज़रत मूसा जो हबीब जो नालो तौरेत में पढ़ंदो हो चुमंदो हो अखियुनि ते रखंदो हो एॾी महिरबानी थियसि मुंहिंजे करे असां महबूब जो नालो ॿुधी हीअं औंठा चुमिया आहियूं उम्मती ने खणी केॾी न महिरबानी थी
नाम मोहम्मद सल्ले अला सुबहानल्लाह सुबहानल्लाह बीच से हमारे दिल को जिला सुबहानल्लाह 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 मा अजमल मा अकमल मा अहसन ओ थे मेरे अली थे तेरी समा मुश्ताक अखी किथे जानिया कौन ठयो था जो सीनो अजा था जो सीनो कौन था मुझे बाबू बजो नालो ये दो हसन सुभान अल्लाह चौ नाम कर मोहम्मद या रसूल अल्लाह इसलिए तो चप्पल की था चुम्मा दे मोहम्मद मोहम्मद पकाइंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद पकाइंदे गुजर गई अहद माल अहमद मिलाइंदे गुजर गई जो मतलब बराबरी न थई मोहम्मद मोहम्मद पकाइंदे गुजर गई मोहम्मद मोहम्मद पकाइंदे गुजर गई अहद माल अहमद मिलाइंदे गुजर गई कि देखे कि तो